THN न्यूज़। नाज़रीन, वॻण खां ख़बर शामिल कयूं था त वॻण में बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां चूंड सरगर्मियूं शुरू थी वयूं। सियासी मुखालफ़नि खे परचाइण ऐं संदन हिमायत हासिल करण ऐं मुखालिफ़ उम्मीदवारनि खे हथ खणाइण जो सिलसिलो पिणु जारी। सियासी हरीफ़नि पारां संदन मुखालफ़नि में बीठल उम्मीदवारनि खां हथ खणाइण जी आख़िरी ॾियारे ते PPMPA बुरहान खान चांडियो ऐं तुनिया बिरादरीअ जे चीफ सरदार अल्ताफ़ हुसैन तुनियो ॻोठ यारेदरो में PPMPA मीर नादर मक्सीअ जे वेझे साथी हाजी अब्दुल जब्बार तुनियो जी रहाइशगाह ते पहुची संदसि तरफ़ां PPA जे उम्मीदवारनि जे साम्हूं बीहारियल उम्मीदवारनि खे हथ खणाइण जी अपील कई। जंहिं बाद मक्सी ग्रुप जे अहम माण्हू हाजी अब्दुल जब्बार तुनियो पारां UC यारेदरो ते चेयरमैन ते बीहारियल उम्मीदवार नजीरुल्लाह तुनियो, परवेज़ पंवर ऐं ॿियनि PPA जे चेयरमैन जे उम्मीदवार कलीमुल्लाह तुनियो, सैयद इमरान शाह, अमजद तुनियो ऐं ॿियनि जे हक़ में हथ खणाए छॾियो। हुन मौक़े ते PPMPA बुरहान चांडियो चयो त असांजा हाजी अब्दुल जब्बार तुनियो सां तमामु पुराणा ऐं बहितरीन तालुकात आहिनि। असांजे अचण खे हुन मान ॾेई पंहिंजे हिमायती उम्मीदवारनि खे PPA जे उम्मीदवारनि जे हक़ में हथ खणाए छॾियो आहे। असां अवामी माण्हू आहियूं, पंहिंजे तक जे अवाम सां ॾुख सुख में गॾु आहियूं। बल्दियाती इलेक्शन में PP वॾी अक्सरियत सां कामयाबु थींदी।